नाज़रीन, कराची का ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त सिंध जे इतलात खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। अज़ीज़ अहमद हकड़ो डायरेक्टर इश्तिहारात मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। कराची का त सिंध जे इतलात खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। ॿुधाईंदा हलूं त अज़ीज़ अहमद हकड़ो डायरेक्टर इश्तिहारात मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। कराची में अख़बार अवां शेयर कई पिया। सिंध के इतलात खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं। अज़ीज़ अहमद हकड़ो डायरेक्टर इश्तिहारात मुक़ररु थियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां कराची में शेयर कई पिया। सिंध के इतलात खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। अज़ीज़ अहमद हकड़ो डायरेक्टर इश्तिहारात मुक़ररु थियो आहे। नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। एक ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं। कराची का त सिंध के इतलात खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। अज़ीज़ अहमद हकड़ो डायरेक्टर इश्तिहारात मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सिंध के इतलात खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं थियूं आहिनि। अज़ीज़ अहमद हकड़ो डायरेक्टर इश्तिहारात मुक़ररु थियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। सिंध जे इतलात खाते में मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। अज़ीज़ अहमद हकड़ो डायरेक्टर इश्तिहारात मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इन हवाले से नाज़रीन तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो चीफ रिपोर्टर शब्बीर लाशारी असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी शब्बीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंज़र, सिंध हुकूमत पारां इतलात खाते जे ऑफिसरनि जूं मुक़ररियूं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। अब्दुल अज़ीज़ हकड़ो खे डायरेक्टर इश्तिहार मुक़ररु कयो वियो आहे। जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि इम्तियाज़ जोयो खे डायरेक्टर इश्तिहार वारे उहिदे तां बदिली करे रिसर्च शोबे में जेको आहे मुक़ररु कयो वियो आहे। उनखां अलावा हबीबुल्लाह मेमण खे डायरेक्टर प्रेस मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। इतलात खाते जी सिफ़ारिश बाद सरसिल खाते अख़्तियारनि पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि अब्दुल अज़ीज़ हकड़ो खे डायरेक्टर इश्तिहार मुक़ररु कयो वियो आहे। उनखां अलावा इम्तियाज़ जोए खां डायरेक्टर इश्तिहार वारो उहिदो जेको आहे उन खां वापसि वठी उनखे बदिली करे रिसर्च शोबे में मुक़ररु कयो वियो आहे। उनखां अलावा हबीबुल्लाह मेमण खे डायरेक्टर प्रेस मुक़ररु कयो वियो आहे। उनखां अलावा अब्दुल अज़ीज़ हकड़ो जेको आहे उनखे डायरेक्टर इश्तिहार मुक़ररु करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। जी शबीर, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।